अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल बिफ़ज़्लिल्लाहि व बिरहमतिहि फ़बिज़ालिका फ़ल्यफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, हाज़रीन व नाज़रीन व सामईन, बिरादरान इस्लाम, प्यारी जमात, मुसलमान भाइरो, अजीज़ो दोस्तों, अल्लाह सही जल्ल जलालू अमन वालू जे पाक कलाम कुरान मजीद जी हिकायत सगोरी अवां प्यारी जमात जे आडो मुँह तिलावत करण जो शर्फ हासिल कयो आ।
उन जो तर्जुमो ऐं उन सां मुतालिक चंद ॻाल्हियूं अवां जे आॾो हाज़िर थी अर्ज़ करण जे लाइ पेश पियो आहियां। मूंखे दुआ कजो अल्लाह सही पंहिंजे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में हक़ ऐं सच जे चवण जी रब करीम तौफ़ीक़ नसीब फरमाए। तमां असां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अदा हिन जी लाइट बंदि करे छॾ, महिरबानी तुंहिंजी। मुसलमान भाइरो, इंतजामिया वारनि खां मूं पुछो त ही जलसो कहिड़े सिलसिले में आ। चयूं त असांजी नियत हुई उर्स वारे महीने में रसूलुल्लाह जे मीलाद मल्हाइण जी, पर टाइम कोन तव्हां ॾिनो। हाणे वरी यारी शरीफ जो महीनो आहे, हाणे ॿई ड्रव थींदा, मीलाद भी तैयारी भी। इंशाअल्लाह तबारक व तआला जेका मूंखे अल्लाह सही तौफ़ीक़ अता फरमाई, अवां जे आॾो चंद मारूज़ात पेश कंदुसि। अल्लाह सही तव्हां जी असां जी सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाईंदो। अल्लाह पाक जे पाक कलाम के समझण जी कोशिश कजो। कुरान आहे अरबी ज़ुबान में, पाण अरबी में तव्हां के पढ़ी त ॿुधायूं था, पर जेसी ताईं हुन जी सिंधी में माना न कबी तेसी ताईं अवां के समझ में ॻाल्हि न ईंदी। इन जे करे तव्हां के कुरान शरीफ पढ़ी ॿुधाइबो, उन जी माना भी करे ॿुधाइबी, उन जी तशरीह भी कबी, त जीअं मुकम्मिल तरह सां तव्हां के ॻाल्हि समझ में अची वञे। अल्लाह सही पंहिंजे हबीब पाक जे सदक़े में असांजी अॼोकी हाज़िरी ही अॼोको जलसो असांजे फ़कीरनि जी ख़ैरात क़बूल फरमाईंदो। बरकत ख़ातिर दुरूद पढ़ो त मां तव्हां खे कुरान शरीफ जी माना ॿुधायां। सभु चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। माशाअल्लाह जमात तमाम घणी आ, पर तव्हां कुछ लहरायो पिया त अलाए छा कीअं पढ़जे न पढ़जे। सभई मुस्तफ़ा ते दुरूद पंहिंजो मुंह खोले पढ़ो त सवाब थिए। ज़ोर सां सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुव खैरुम मिम्मा यजमऊन। इते जेको कुल जो अखर आ, इहो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिताब आ। अल्लाह सही पंहिंजे महबूब के फरमाए थो, मुंहिंजा सोहणा तव्हां चई ॿुधायो, या अल्लाह मां पंहिंजे उम्मत के कहिड़ो पैगाम को पहुचायां। बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू। अल्लाह साईं जे फज़ल मिलण ते ऐं अल्लाह पाक जे रहमत मिलण ते मुस्तफ़ा पंहिंजे उम्मत के चओ त ख़ुशी मल्हायो। हुव खैरुम मिम्मा यजमऊन। यो अल्लाह जे फज़ल मिलण ते ऐं अल्लाह जे रहमत मिलण ते ख़ुशी मल्हाइण
इहो हर उन शय खां भलो आ जेको भी तवां गॾु कयो था पिया। इंसान दुनिया में बनी बारा मिल्कियत दौलत पैसा गाॾियूं बैंक बैलेंस अलाए छा न छा गॾु कंदो आ ऐं उन खां अलावा आखिरत जे लाइ बि माण्हू सबर ठाहींदो आ। नमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं उमरा खैरातूं नेकीअ जा कम दुनिया में भी माण्हू पंहिंजे लाइ दुनिया ठाहे थो आखिरत जे लाइ बि पंहिंजो सबर ठाहे थो। अल्लाह ताला फरमाए थो खैरुम मिम्मा यजमऊन, चाहे दुनिया जो सामान गॾु कयो चाहे आखिरत जे लाइ सवाब गॾु कयो, उन सभिनी खां हीअ ॻाल्हि भली अथव जो तव्हां अल्लाह जे फज़ल ऐं रहमत मिलण ते ख़ुशि थियो। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अल्लाह से पाण चवराए थो त तव्हां चओ, पाण भी तो खुदा फरमाए पे सघियो पर अल्लाह से हबीबन करीमन खां चवराइण में हिकड़ी हिकमत रखी आ। उन जे बारे में असांजे उलमाए अहले सुन्नत जे आलिमन ऐं तफसीरन जे कुछ लिखियो आ, उन जी रोशनी में थोरो तव्हां खे ॿुधायां त वधीक तव्हां खे लुत्फ़ अची वेंदो। मुंहिंजो ख्याल आ त हिते जेके भी तव्हीं मुसलमान वेठा आहियो अवां सभिनी खे नंढन खे अलाए नथो चई सघां लेकिन वॾड़ा तव्हां जेके भी आहियो तव्हां सभिनी खे कुल हुवल्लाह शरीफ याद हूंदो। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। ऐ मुंहिंजा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां माण्हुनि खे चई ॿुधायो त कुल चओ हुवल्लाहु अल्लाह अहद अकेलो आ, अल्लाहु समद अल्लाह बेपरवाह बेनियाज़ आ, लम यलिद वलम यूलद उन अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात न कंहिंखे ॼणियो आ न वरी अल्लाह का जो जावला वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाह जी ज़ात बाबरकात जो केर भी कुफु माना शरीक मिट माइट कोने हो पंहिंजी ज़ात ऐं सिफ़ात में अकेलो आ। अल्हम्दुलिल्लाह तव्हां असां मुसलमाननि जो इहो अक़ीदो आहे त असांजो अल्लाह हिकु आहे। चओ अल्लाह सही लम यलिद व लम यूलद कंहिंजो ॼणियल कोन्हे कंहिंखे ॼणियो कोन्हेसि ऐं उहो ख़ुदा ताला बेनियाज़ आहे। अल्लाह तबारक व तआला जो को मिट माइट कोन्हे, ख़ुदा तबारक व तआला पंहिंजी ज़ात में पंहिंजी सिफ़ात में अकेलो आहे। अल्लाह सही हुज़ूर खे थो फरमाए सोहणा तूं इहो ऐलान कर। छो अल्लाह सी पाण चवे हा न अन्ना अहद बजाय इन जो चवे हा कुल हुवल्लाहु अहद, तूं चओ त अल्लाह अकेलो आ। पाण चवे हा अन्ना अहद मां अकेलो आहियां, मां कंहिंजो ॼणियल कोन आहियां, मूंखे कंहिं कोन ॼणियो आ, मां रब बेनियाज़ आहियां, मां अल्लाह जे ज़ात बाबरकात जो केरु मिट माइट कोन्हे। इहे बि अल्लाह साईं चई पे सघियो पर अल्लाह साईं इहे कोन थो फरमाए बल्कि मुस्तफ़ा जे ज़ुबान खां थो चवराए। छो उन जे लाइ मुंहिंजा दोस्त असांजा आलिम लिखनि था त असुल ॻाल्हि ही आ अल्लाह उहा हस्ती ऐं उहा ज़ात आ जेका तव्हांजे असांजे अख में नथी अची सघे। अवां जे हिन इलाइक़े में कंहिं अलाह ॾिठो आहे? यार मां बेअदबी थी पवंदी, गुस्ताखी थियो न थिए मतां ॻाल्हायो न त मां सम्झंदुसि त अॼु जलसो गूंगन जो आहे। सुभान अल्लाह सुभान। ॻाल्हायो बाबा ॻाल्हायो ज़ोर सां, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। इएं कुछ खुलो त सही ख़बर त पए। हाणे मुंहिंजा भाउ कहीं बि असां मां अल्लाह से खे कोन ॾिठो आहे। ॾिठो अथव जानण चंड त चवंदो त मां अलाह आहियां। अॼोके ज़माने जा सूफ़ी वरी वसियत केॾी कई त मरी वञा मूंखे पूरजो न, पाण ई मां वरी गौ गाव कंदुसि।
उन जा बि जाहिल मुरीद ख़लीफ़ा छजऊं टे ॾिहाड़े अची धप कई। ओ मुझा दोस्तों अजीजो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ तो मुसलमान मोमिन जी इज्जत इन्हीं में आ जो उन्हीं के कब्र जे अंदर इज्जत सां दफन कजे। या इंसान जी इंसानियत जी इज्जत आ जो इंसान कब्र जे अंदर वने हुनके मथा मिट्टी जा मण वारे अल्लाह जे हवाले कजे। ऐं कंहिंखे ख़बर कान्हे बाहर पियो हूंदो सुजंदो फाटंदो धप कंदो कीअं पवंदसि गंद कंदो। माण्हू चवंदा कल मौलाना हो मुफ्ती साहब हो आलम सगोरो हो पीर साहब हो फलाणो हो हे से सूफी साहब। हाणे इहो हाल तस जो आंड्रा बाहर निकरी पिया आहिनि अखियूं निकरी पयूं आहिनि जिस्म हुन जो टुकर थी वियो आहे रत थी वहे पूई थी वहे। इहा इंसान जी ख्वारी आ। अल्लाह ही अल्लाह जो रसूल चाहिदो आ त इंसानियत जी खास करे मुसलमान जी इज्जत हुजे। मां विच ते इहा ॻाल्हि इन जे करे करे आंदी आहे जो अॼुकल्ह सूफ़िन जो बि चकर घणो थी पियो आहे। सूफ़िन जो उहे सूफ़ी बेदीन जेके न शरीयत जे वेझो न क़ुरान जे वेझो न इस्लाम जे वेझो। असां जे सूफ़ी आहियूं निमाज़ बि माफ़ रोज़ो बि माफ़ हज बि माफ़ पाण खे सूफ़ी पिया सॾाइनि। ओ बेवकूफ़ सूफ़ी तोखां वधीक त मुंहिंजा दोस्त अब्दुल कादिर जीलानी हुयो। तोखां वधीक सूफ़ी त हज़रत पीर से रोज़े वारो हो। तोखा वधीक सूफी त अल्लाह जा वली हा जन सजी जिंदगी मुंहिंजा त फर्ज त कज़ा कोन कयो पर तहज्जुद भी कज़ा कोन कयो। इन बेदीन खां बचजो मता कहिड़े जाहिल जे चक्कर में अची वञो। ऐं माज़ अल्लाह वरी अल्लाह सॾाइनि जे बेवकूफ़ अल्लाह निंड कंदो आहे तोखे निंड थी अचे। अल्लाह सी मानी खाईंदो आहे तूं वेले ते 15 मानियूं खायो थो वञी। अल्लाह पाक जी ज़ात खे बुख लॻंदी आहे तोखे बुख थी लॻे पई 5 ॾिहाड़ा न विझ त तुंहिंजे जिस्म में बदबू पैदा थी पवे। ख़ुदा हर आइब खां पाक आहे। अल्लाह ताला फरमायो कुल सोहणा तू चो मां छो चवां या अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो इन जे करे जो मुखे कंहिं ॾिठो कोन्हे न वरी को मुखे ॾिसी सो सघे। मां ॾिसण खां पाक आहियां ॾिसजण खां पाक आहियां। हाणे मां चवां त मां अकेलो आहियां ॾिस बुस त कहीं खे कोन पोइ केरु इतबार कंदो। या रसूल अल्लाह तुंहिंजी 40 साल जिंदगी मके में गुज़री आ। बच्चो बच्चो तुंहिंजे नंढड़ाईअ खां जवानीअ ताईं तुंहिंजे खिलवत खां तुंहिंजे जिलवत खां तुंहिंजे हर मामले निशिस्त बर्खास्त खां वाक़िफ़ा त मुहम्मद अमीना मुहम्मद करीम सच्चो आ। चओ मुस्तफा सच्चो आ हबीब अमीना। मां खुदा को नथो चवां पंहिंजे लाइ छो त मां ॾिसण में नथो अची सघां। या रसूल अल्लाह तोते माण्हुनि जो इतबार आ तू चई ॿुधाए त मां चवां थो अल्लाह अकेलो आ। इन जे करे जो मां अल्लाह खे मथे जे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। नारे चार यार नारे हैदरी। दोस्तों सलमान भाईरो तव्हां जो कहिड़ो अक़ीदो आहे रसूलुल्लाह जी ज़ात खुदा जो दीदार कयो या कोन कयो। पाण खुद फरमातो रअय तो रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअैनिर रासे। मां पंहिंजे रब अज़्ज़ व जल्ल जो दीदार मथे वारनि अखियुनि सां कयो आहे। अजकल जो हिकिड़ो मुल्लनि जो टोलो आहे उहे वरी चवनि था त न रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात ख्वाब लधो हो ख्वाब में विया हा जिस्म हुजूर जो मके शरीफ में हो बिस्तरे तां जिस्म हेॾे होॾे कोन थियो हो ख्वाब हो समूरो सारो। माअज़ अल्लाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां थो चवां बेवकूफ़नि खे इहा बि ख़बर कान्हे का जेकॾहिं रसूल करीम अलैहिस्सलाम ख्वाब जी ॻाल्हि करे हा त मूं ख्वाब ॾिठो आहे त मके वारा इनकार ही कोन कना। तव्हां मोरे जा आहियो पर कमल ख्वाब लॻा हो त सखर था घुमो पिया कराची तो घुमा पियो
दादा मां कॾहिं फलाणे शहर ॾे वियोसि, शिकारपुर वियोसि, दादू वियोसि, लाड़काणे वियोसि, सुबुह जो कंहिंजे भाउ सां पुट सां माइटनि सां ॻाल्हि कई, या राति मां ख्वाब लधो हो, ओ राति लाड़काणे पियो घुम में, हो अॻियो चवंदो सही ॻाल्हि आहे ख्वाब हो, इएं कोन चवंदो कूड़ थो हणे, इएं कोन चवंदो, छो त ख्वाब में सभु थी सघे थो। जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके वारनि खे ॿुधाइनि हा त मां राति ख्वाब ॾिठो आहे, बैतुल मक़दस वियो आहियां, 1.25 लख नबियनि खे ख्वाब में निमाज़ पढ़ाई अथमि, 7 आसमाननि जो सैर ख्वाब में कयो अथमि, अर्श ते वञी ख़ुदा खे ॾिसी ख्वाब में मोटी आयो आहियां, 18 वरिया गुज़री विया, इहो सॼो ख्वाब हुज़ूर जेकॾहिं ईअं चवे हा न त मके वारा इनकार ई कोन कंदा, चलो ठीकु आहे ख्वाब आहे, पर मके वारनि जो इनकार खुद यो सबूत आ तो मुस्तफा ख्वाब जी गाल कान कही, जिस्मानी तौर गाल कही। हुजूर केड़ी गाल कही चो, जिस्मानी मेराज जी गाल कही, त मां रातो रात जिस्म सां वयो आहियां, बैतुल मक़दस में जिस्म सां नबियन खे नमाज पढ़ाई आ, 1.25 लख नबी भी जिस्म सां आया हा। अल्लाह जो हबीब फरमाए तो पो मुसत आसमान क्रॉस कया, ता त जिब्रील भी पांजी जगह ते बेही रहियो, जिब्रील खे भी अॻिते जुर्रत न थी, रफ रफ आई, रफ रफ भी पांजी जगह ते बेही रहियो, ता त मां अर्शे मुअल्ला ते वञी न मथे वारनि अखियुनि सां ख़ुदा जो दीदार कयो। इहा गाल काफरन के न लगी, क्यों तो थी सके, क्यों तो थी सके, 1500 मैल त शाम जो मुल्क आ, अर्शन जी त गाल अञा जुदा है, जिस्म सां कीअं वयो, अदा इहो काफरन जे इनकार मझा साबित आ त मुस्तफा दावा जिस्मानी मेराज जी कई। ख्वाब जी ॾाढो जो ख्वाब जी असा जो अकीदो आ, रसूलुल्लाह अर्श ते वनी खुदा जो दीदार कयो, खुदा के ॾिसी आयो, हाणे जॾहिं ॾिसी आयो ते मुस्तफा जहिड़ो शाहिद ॿियो केरु हूंदो, अल्लाह सी फरमाए तो जहिड़ो शाहिद कोन्हे, तू चओ तो कुल हो अल्लाहु अहद, तू चओ तो अल्लाह अकेलो आ, तुंहिंजी दावा हुजे त मां अल्लाह के ॾिठो आ, मां अल्लाह जे ज़ात मां बरकात के रब करे मञा थो, ऐं मूं पंहिंजे अखियुनि सां खुदा जी ज़ात जो दीदार कयो आ। अल्लाह पाक जी ज़ात हुजूर खे शाहिद बणाए तॾहिं तो चवे तो कुल तू चओ। जॾहिं पाण ला मकान ते विया त भेटाई घोट रहमतुल्लाह अलैहि हिकिड़ी अजीब ॻाल्हि कई, फरमाए थो तुम्बेरे जे तंद जी पहिरी हुई पचार, कोड़े कीरत आया मांझी मणिया दार, तन गढ़हूं बाहर गाइयो सारी सब जमार, पर तोखे घोट घुरायो खिलवत लाए खंघार। कोड़े मना किरोड़े, कीरत मना सवाली, कोड़े कीरत आया मांझी मणियादार, वडा वडा सवाली आया, वडा वडा मांझी मर्दा, कोड़े कीरत आया मांझी मणियादार, तन गढ़हूं बाहर गायो सारी सब जमार। उन बारगाह इलाही खां हज़ीरतुल कुदस खां बाहर भी मिनथू पे कयूं, अर्ज पे कया, मूसा जड़े नबी पे जो रब अरनी अंजुर इलैक, मौला दीदार कराए त तोखे ॾिसां, पर अल्लाह पाक कहीं के कोन घुरायो, चो तो तोखे घोट घुरायो खिलवत लाए खंघार। आओ मथा हो मंगना चढ़ी दुर्र दुआरे, पो अतहियात लिल्लाहि वस्सलवातो वत्तय्यिबातो, खिली कयई खीकार, जमल मुस्तफा उते पहुतो त ये लफ्ज चई अतहियात लिल्लाहि वस्सलवातो वत्तय्यिबातो, तवरी साम हो जवाब मिलो, अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातुहू, ई परूरज पचार, पो सुयो सब संसार, त मुल्क ॾिनई महबूब खे। सॼे जहान खे ख़बर पइजी वई त आमिना जो लाल अर्श घुमी आयो आहे,
अल्लाह सी पाजे हबीब के कायनात जो मालिक बनाए मोकलियो आ अख्तियारात रही मोकलिया हन हिकड़ी वठण वारे के खबर बी ॾियण वारे के खबर छा मुस्तफा वरतो सा मुस्तफा के खबर आ छा अल्लाह पाजे हबीब के ॾिनो सा वरी अल्लाह के खबर आ असा मुसलमानन जो अकीदो आ त रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात के खुदा तबारक व तआला जो अखन सा दीदार थियो जरी अखन सा दीदार थियो तो अल्लाह से चेसो कुल हो वल्लाहु अहद तू चो तो अल्लाह अकेलो आ तो ते मानुन के एतबार आ तो मुखे डिठो आ तो जी शाहिदी कबूल कंदा हाने इते भी अल्लाह से फरमाए तो कुल तू चो हिन आयत में भी चेसो कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफरहू मुजा सोहना तू चई बुधाए मानुन के ऐलान कर अल्लाह तवाते फजल कयो वा अल्लाह तवाते रहमत कया अल्लाह जे फजल ऐ रहमत मिलण ते खुशी जो इजहार कयो हाने मार्गो तवा का इयो पुछंदुसे त खुदा जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अल्लाह जो फजल आहे या न हथ मथे खणी बुधायो हथ मथे खणी बुधायो रसूलुल्लाह अल्लाह जो फजल आहे ऐं अल्लाह जी रहमत आहे सुभान अल्लाह गाल तो खुली वही हर मुसलमान मोमिन जो अकीदो आहे खुदा जी महबूब जी ज़ात अल्लाह जो फजल भी आहे अल्लाह जी रहमत भी आहे पोइ जॾहिं अल्लाह जी फजल ऐं अल्लाह जी रहमत नबी करीम जी ज़ात आहे तो अल्लाह चवे तो तनी जे मिलण ते खुश थियो पियो असां छो न मिलाद मल्हायूं मुल्ला था चवनि काथे आ अबू बकर कोन मल्हायो उमर कोन मल्हायो उस्मान कोन मल्हायो अली कोन मल्हायो सहाबन कोन मल्हायो रसूलुल्लाह कोन मल्हायो ओ पिटिया कुरान में बीठो आ बाकी बेन जे मल्हाइण जी जरूरत कहिड़ी आ अल्लाह से जल्ल जलालु अमन वालू फरमाए तो मुजा हबीब उम्मत के चई बुधाए त खुदा जे फजल मिलण ते खुदा जे रहमत मिलण ते खुशी कयो मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया चो मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया रब्बे सल्लिम गुनगुनाओ रब्बे सल्लिम गुनगुनाओ कमली वाला आ गया मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला बेन के कावड़ न करण घुर्जे असां था चऊं मोमिनो खुशियां मनाओ असां ये कॾहिं चयो त वहाबियो खुशियां मना असां चयो ई कोन्हे नजदियो खुशियां मन असां चयो ई कोन्हे पोइ जॾहिं तव्हांखे चंडरा चऊं ई कोन था त कावड़ न कयो न असां त पंहिंजे मोमिननि भाइरनि खे था चऊं पिया अल्लाह ताला फरमाए तो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बाअस फ़ीहिम रसूला मा अल्लाह ताला जल्ल जलालु अमन वालू जे ज़ात बाबरकात एहसान भी मोमिनन जे मथा फरमायो आ जॾहिं जो मा अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मोमिनन में वॾे शान वारो रसूल रवानो फरमायो आ अल्लाह पाक जे कलाम मां कतई तौर सां साबित आ त रसूलुल्लाह खुदा जी रहमत आ कुरान तो फरमाए वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुजा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अल्लाह जे ज़ात बाबरकातो के सबनी जहानन वारन जे लाइ रहम करण लाइ मोकिलियो आ तफसीर लिखियो आ रहमतन बमाना राहिमन वमा अरसलनाक इल्ला रहमतन बमाना राहिमन असा तो के उम्मत ते सबनी जहानन वारन ते रहम करण लाइ मोकिलियो खुदा जो कसम आ मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जे लाइ मोमिनन जे लाइ त रहमत आ पर नबी जी ज़ात काफरन लाइ भी रहमत आ चओ जोर सां सुभान अल्लाह
कंहिंजे लाइ रहमत आहे चओ सां सोचींदो कीअं काफ़रनि जे लाइ कीअं रहमत थिया। अचो तव्हांखे ॿुधायां मुझा दोस्तों अजीजो अॻियनि क़ौमुनि ते जॾहिं बि अल्लाह तबारक व तआला नाराज़ थींदो हो तो अल्लाह से फरमाइंदो हो कूनू किरदतन खासीन अवा भोला बणजी वञो बांदर बणजी वञो रिछ बणजी वञो। अल्लाह ताला जल जलालु अमन वालु इंसानन खां शक्लूं तब्दील करे हुनखे जानवर करे छॾींदो हो। शाम जे टाइम ते सुम्हण वक्त इंसान हूंदा हा बिस्तरनि ते सुम्ही सुबुह जो उथंदा हा त भोला ई बांदर बणजी वेंदा हा। मुझा दोस्त अजीज अल्लाह से जल जलालु अमन वालु जो शक्लूं बदले उनके बर्बाद करे छॾियो। उन्हनि जे लाइ मशहूर ईअं आहे त 3 ॾींहं ऐं 3 रातियूं उहे रूड़ूं करे 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 मरी विया। माण्हू वरी आम तरह सां चवंदा त अॼुकल्ह जा भोला अॼुकल्ह जा बांदर उन्हनि जो नस्ल आहे। न तफसीरनि ऐं आलिमनि लिखियो आहे त उन्हनि जो ॿिज ई ख़तम थी वियो हो नस्ल ई ख़तम थी वियो हो। ही जानवरनि जी जुदा मखलूक आहे जेका अल्लाह ताला पैदा कई। हुननि ते अल्लाह जो अज़ाब ईंदो हो भोला बांदर थी वेंदा हा। पर मुंहिंजा दोस्त अॼु बि काफ़र बि आहिनि मुखालिफ़ बि आहिनि यहूदी बि आहिनि नसारा बि आहिनि मुशरिक बि आहिनि बिदअती बि आहिनि हुजूर जा मुखालिफ़ बि आहिनि। पर अल्लाह ताला फरमाए तो सोना तू रहमतल लिल आलमीन मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। तू हजरत मोहम्मद करीम इन्हनि में मौजूद आही तो जे करे अल्लाह जी ज़ात इन्हनि ते अज़ाब न कंदो। जाथे छांव हुजे उते गर्मी न थींदी आ जिथे थध हुजे उते मुंहिंजा दोस्त गर्मी न लगंदी आ। जंहिं जाइ ते रोशनी हूंदी आ उते ऊंदाही न हूंदी आ। जाथे रसूल करीम जी रहमत हूंदी आ उते अज़ाब न हूंदो आ। कहीं भील जी कहीं कोलीअ जी कहीं मेघवाड़ जी कहीं वाणीअ जी कहीं वहाबी जी शक्ल बदली आहे को भोलो को बांदर बणियो आहे। मुंहिंजा दोस्त न उहे असां वांगुरु इंसानी शक्ल में आहिनि। इहो बि मुंहिंजा दोस्त अल्लाह तो फरमाए त काफ़रनि जे लाइ बि मुंहिंजो मुस्तफ़ा रहमत आहे जो मां ख़ुदा हुननि जे अज़ाब में ताख़ीर थो फरमायां। न त हिते ही घुमाए रखान हा हिते ही भोलो बांदर करे छॾियान हा हिते ही हुनखे रिछ करे छॾियां हा। पर अल्लाह जे ज़ात मुस्तफ़ा खे जॾहिं आलमीन जे लाइ रहमत बणायो ऐं तव्हांखे ख़बर आहे आलमीन चइबो आहे मा सिवल्लाह खे न सम्झो सवली ॻाल्हि आहे हिकु ज़ात अल्लाह जी चओ सुभान अल्लाह बाक़ी ॿियो सभु कुझु आहे वो अल्लाह पाक में सा शामिल ना है। खुदा खुदा है अजली अबदी कदीम वहदहू ला शरीक रब्बा। वो खुदा अकेलो आ बाकी जिन्न इंसान मलाइक पखी पखण जमीनू अर्श कुर्सी लोह महफूज जंगल पहाड़ जीत जना जो कुछ भी आ वो सब आलमीन में शुमार आ। उनके चइबो आहे मा सिवल्लाह अल्लाह खां सवा जो कुछ आ सो आलम में शुमार आ। अल्लाह ताला फरमाए तो मुझा मुस्तफ़ा मुझी ज़ात निराली आ पर मुखां सवा तू सजे जहान जे लाइ रहमतां जानवरनि लाइ रहमत जीतन लाइ रहमत पखन लाइ रहमत बेजुबाननि जे लाइ रहमत। मुंहिंजा महबूब जेका भी मां अल्लाह जी मखलूक आ सब लाइ तू रहमतां। हाणे सभई चओ तो मुस्तफ़ा अल्लाह जी रहमत आहे। मुस्तफ़ा अल्लाह साईं जी रहमत आहे आहे तो पो अल्लाह सी तो चए कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिक फलयफ़रहू। चवीन त खुदा जे रहमत मिलण ते खुश थियो। अवां दलन जे गोठ वारा खुश हो ना खुश आयो छो न यार खुश थियूं जो हबीब आयो जंहिंजे अचण सां अल्लाह ताला असांजा दुख डोलावा लाहे छॾिया।
जंहिंजे अचण सां ख़ुदा ताला असांखे क़ुरान नसीब कयो, ईमान नसीब कयो, इस्लाम नसीब कयो, रमज़ान नसीब कयो। पर ख़ुदा रब रहमान खे बि असां मुस्तफ़ा जे सदक़े में सुञातोसीं। अगर हुजूर जी ज़ात न अचनि हा असां ख़ुदा खे भी कोन सुञाणो हा। ख़ुदा तबारक व तआला जी शनास, ख़ुदा जी शनाख्त बि असांखे मुस्तफ़ा करीम जे सदक़े आ। इन महबूब करीम जा केॾा न असां ते थोरा ई एहसान चइबा। उन हबीब करीम जी खुशी जो न मल्हाइजे। तोखे बिना अंधो कंदो काणो पुट ॼमई, उन जी भी मिठाई विराईंदो आ, ख़ुशि कंदो आ, यारनि खे मानी खाराईंदो आ, मिठाइयूं ॾींदो आ, मुबारकूं वठंदो आ। पोइ भली वॾो थी पादराणा वई चोरियूं कंदो त पीउ पादर खाईंदो न वा। माण्हुनि जूं कटींदो जेबूं त उहो ज़रूर पादर खाईंदो, पिणस बि पाण बि। राज में भी ख्वार गोठ वारा लड़ निकर बणा तू गोठ मां चंड्रो पुट तो जो आ लड़ असांजे गोठ मां। इन्ही निभागे पुट जे करे पीउ आज़ार में, आमना जे लाल जे सदके सॼो जहान आराम में। उन जी खुशी मल्हाए भी चओ सुभान अल्लाह। मीलाद खे मल्हाए, मीलाद खे मल्हाए, राज़ी ख़ुदा कंदासू महबूब जी सना सां सीना सफ़ा कंदासू, सीना सफ़ा कंदासू। सभई गॾिजी चओ त मज़ो थी पवे। मीलाद खे मल्हाए, मीलाद खे मल्हाए, राज़ी ख़ुदा कंदासू महबूब जी सना सां सीना सफ़ा कंदासू, सीना सफ़ा कंदासू। हाणे कुरान शरीफ जी आयत मां साबित आ। अवां खे मूं ॿुधायो, तर्जुमो भी पढ़ी ॿुधायो, मां पाण भी गौर कयो त महबूब जी खुशी मल्हाइण खुद कुरान करीम मां साबित आ। माण्हुनि खे वरी बेवकूफ़ बणाईंदा आहिनि। बाबा 23 साल नबी सही जे नबूअत जो अरसो आ। घणा साल ॻाल्हायो बाबा? 23 भेरा 23 भेरा हुजूर जे जिंदगी पाक में रबीउल अव्वल जो महीनो आयो हूंदो। 23 साल त हिकिड़े साल बि रबीउल अव्वल आयो, ॿिए साल, 3 साल, चौथे साल, ईअं 23 साल रसूलुल्लाह जे जिंदगी पाक में रबीउल अव्वल जो महीनो आयो। पर कंहिं बि हदीस मां, किताब मां साबित कोन्हे त हुजूर 12 महीने पंहिंजो मीलाद मल्हायो हुजे। समझो वाह जो था चओ सुभान अल्लाह। समझण जी कोशिश कजो। हू था चवन, हू केर था चवन बाबा? दूसरी कौम। हा यो नालो यार वाह जो रखो तरी। ए था चवन त नबी सही 23 साल 23 दफा रबीउल अव्वल जो साल महीनो आयो, 23 सालन में हिकु दफा आयो, माना जिंदगी में 23 भेरा आयो। हुजूर त हिकिड़ो दफ़ो भी कोन मल्हायो। जायज़ हुजे हा त उहो मल्हाए हा न। पोइ असांजा जेके कच्चा आहिनि, कच्चा उहे छा चवंदा आहिनि, यार चवे सच थो, लूसी नथी, लूसी नथी, इहो कोन थो सच चवे, कूड़ थो ॻाल्हाए। हजरत पीर सही रोज़े वारा रदी अल्लाह ताला अनो फरमाइंदा हा त माण्हू 3 क़िस्म आहिनि। हिकिड़ो माण्हू कख जे मिसाल आ, ॿियो माण्हू वण जे मिसाल आ, टियों माण्हू जबल जे मिसाल आ। पाण फरमाइनि था उत्तर जी हवा आई कख खे ॾखण खणी वेंदी, ॾखण जी हवा आई कख खे उत्तर खणी वेंदी, ओभर जी हवा आई ओलह खणी वेंदसि, ओलह जी हवा आई ओभर खणी वेंदसि। पाण फरमाइनि था कख न थिजो। पाण फरमाइनि था ॿियो क़िस्म आहे वण जो। उन वण जी पाड़ त मज़बूत हूंदी आ, पर उनखे हवा लोॾींदी आ, लोॾींदी आ। कमल हेॾे लोॾे, कमल हेॾे लोॾे, लुॾी पवे, पर पाड़ हुन जी मज़बूत हूंदी आ। ओलह जी, उत्तर जी, ॾखण जी हवा अचेसि लोॾींदसि। रोज़े वारो फरमाए थो त वण बि न थिजो।
जो मता लुड़ी पियो कमल हेॾे हुजे कमल होॾे हुजे। हज़रत पीसे रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मुंहिंजी जमात ऐं मुंहिंजा फ़क़ीर जबल जे मिसाल आहिनि। तूफान अचन ज़लज़ला अचन हवाऊं अचन उहे हवाऊं जबल सां टकरजी पाश पाश थी वेंदियूं पर जबल खे लोॾे न सघंदियूं। पाण फरमाइनि था मुंहिंजो मुरीद जबल जे मिसाल। नाराए तकबीर, अल्लाहु अकबर, नाराए रिसालत, या रसूल अल्लाह, नाराए तहकीक, हक चार यार, बागारा सबै जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी अवां यकदम फतवा न ॾींदा कयो त यार चवे सच थो। यकदम फतवा न ॾियो, कख न थियो, वण न थियो, जबल थियो। अचो त मां तव्हांखे इन जो जवाब ॿुधायां। कूड़ा अथव हे कूड़ा, बिल्कुलु कूड़ा हन। चऊं था 23 साल में नबी करीम जी ज़ात हिकिड़े बि मीलाद जे महीने में मीलाद कोन मल्हायो। पर आओ त मां तोखे मुस्लिम शरीफ जी हदीस ॿुधायां जेका मुंहिंजा दोस्त बाब सियाम में मुंहिंजा दोस्त अस्सियाम फी यौमिल जुमाह जे बाब में अस्सियाम फी यौमिल इस्नैन जे बाब में हदीस पाक मौजूद आ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत मुबारक हूंदी हुई त पाण हर सूमर जे ॾिहाड़े रोज़ो रखदा। छा जे ॾिहाड़े? ॾाढे चओ। वरी ॿिए सूमर ते ॿियो रोज़ो, टे सूमर ते टियों रोज़ो, चौथे सूमर ते चौथो रोज़ो। अब महीने में सूमर घणा? कॾहिं कॾहिं 5 बि थींदा हूंदा पर 5 खे खणी छॾियो, 4 त पक्का आहिनि। महीने में 4 सूमर, साल में घणा? 4 ॿारो 48। वरी मुंहिंजा दोस्त 23 खे 48 सां ज़रब कर त मुंहिंजे महबूब करीम केतिरा रोज़ा 23 सालनि में सूमर सूमर ते रखिया। तव्हांखे देर थींदी मां थो ॿुधायांव 1104 भेरा। घणा? 1104 भेरा। सहाबी पुछन था या रसूल अल्लाह कॾहिं आचर ते रखो, कॾहिं अंगारे ते रखो, कॾहिं अरबा ते रखो, कॾहिं जुमे ते रखो, कॾहिं खमीस ते रखो, कॾहिं तव्हां छंछर ते रोज़ो रखो, रुगो सूमर 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 छाजे करे? रसूलुल्लाह जी ज़ात फरमाइनि था फीहे वुल्दतो, मां इहो सूमर जो रोज़ो इन जे करे थो रखां जो इहो ॾिहाड़ो मां मुहम्मद जे मीलाद जो ॾिहाड़ो मुझे चो मुझे मीलाद जो ॾिहाड़ो आ, मुझे विलादत जो ॾिहाड़ो आ। फीह वुलिदतु, इन्ही में मां ॼाओ आहियां। इन्ही खे मां अल्लाह पाक जी ज़ात जो फज़ल समझी, शुक्र समझी, शुक्राने तौर मल्हाईंदो आहियां, रोज़ो रखंदो आहियां। अदा ख़ुशी करण जा कई तरीक़ा आहिनि। के रोज़ो रखी ख़ुशी कंदा आहिनि, के जुलूस कढी ख़ुशी कंदा आहिनि, के जलसो कराए ख़ुशी कंदा आहिनि, के भेगियूं पचाए ख़ुशी कंदा आहिनि। जहिड़े बि तरीक़े सां इज़हार ख़ुशी जो करणो आहे। अम्मा बिनेमत रब्बिक फहदिस, अल्लाह ताला तो ते जेका बि नेमत करे तंहिंखे ॻाए। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो जे हबीब करीम जे लाइ तो चवी त 23 सालनि में हिकिड़ो दफ़ो बि मुस्तफ़ा मीलाद कोन मल्हायो। ओ चिबरा रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात 1104 दफ़ा मीलाद मल्हायो। सभई चओ सल्लल्लाहु अलैका।
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अचो तमा के सीरत पाक जा कुछ वर्क बुधाया मुझा दोस्तों अजीजो। नबी पाक अलैहिस्सलाम जो इस्म पाक मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अब्बे जो नालो आ अब्दुल्लाह, चओ सुभान अल्लाह। ॾाॾे जो नालो आ अब्दुल मुत्तलिब, चओ सुभान अल्लाह। पड़ ॾाॾे जो नालो आ हाशिम, चओ सुभान अल्लाह। अञा पड़ ॾाॾे जो मथे नालो आ अब्दुल मनाफ, चओ सुभान अल्लाह। इहा पीढ़ी हलंदा वञो हलंदा वञो हलंदा वञो। 200 साल ताईं तव्हांखे जेका पीढ़ी मिलंदी उन में हिकिड़ो नालो नबी पाक जे ॾाॾे जो ईंदो आहे हज़रत नज़ार। छा? नून ज़े ज़ंजीर, नज़ा वरी अलिफ वरी रे, नज़ार। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खानदान में इहो नालो ॾाॾनि में अचे थो। हुजूर जे दुनिया में 200 साल अचण खां अॻु जी ॻाल्हि आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हिकिड़े ॾिहाड़े उन हज़रत नज़ार पोढ़ो आहे, ॿुढड़ो आहे, 90 साल जी उमिरि जो आहे। पंहिंजा पुटड़ा घुराया। ओ मुंहिंजा पुटड़ो, जीव असांजा बाबा, मां तव्हांखे चवां थो त मुंहिंजे उठनि मझां चूंड 200 उठ काहे अचो। हज़ारे उठ बीठा अथव, 200 काहे अचो। पर बुधो, भला उठ हुजन, भला सोना हुजन, अरब जा ॻाढ़ा उठ मशहूर आहिनि, उहे भला कीमती उठ हुजन। छो त जेका शइ अल्लाह जे राह में ॾिबी आहे सा भली ॾिबी आहे। असां वरी छा कंदा आहियूं? ढगो वाहे 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 वाहे। हाणे पुछ पइजी वियो, न को उथे न को वेहे। अबा हाणे अल्लाह जे नाले ख़ैरात कर जोड़ो। माना जेको न हाणे हर काहे, न उथे न घुमे न वेहे, ॾंद बि भॼी विया वीचारनि जा, खड़ बि कोन खाए, बोह बि कोन खाए। हाणे इहो अल्लाह जे नाले ते। लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। अल्लाह सी फरमाए तो भली शइ अल्लाह जे राह में जेसी ताईं ॾींदो तेसी ताईं नेकी खे पुॼंदो ई कोन। भली चूंड शइ काहे अल्लाह जे राह में ॾियो त अल्लाह तव्हां ते राज़ी थी पवे। हुन बि भला उठ आणाया। अब्बा ए 200 उठ छो थो कुही? बाबा तव्हां पुट हो मुंहिंजा, मां चवांव थो तव्हां कुहो मानी बिठायो, माण्हुनि खे दावत ॾिजो, छो थो कुही? खाई बि हो त पोइ ॿुधायां। पुट न हुकुम मञो। हिकड़ा माण्हुनि खे दावत ॾियण विया, बदवन खे वठी आया, शहरनि खे वठी आया, ओड़े पाड़े खे वठी आया। ॿियनि पुटनि उठ कोठा, ॿियनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वरी उनखे छिले गोश्त बणायो। हिकिड़नि गोश्त रधो, हिकिड़नि मानियूं पचायूं। हज़ारनि जे तादाद में मखलूक जी गॾु थी। हिन तव्हांजे हिन जलसे खे हिकिड़ो उठ ई खोड़ आहे। ईअं न बाबा? फकीरन खणी जेकॾहिं को ढगो कुठो हूंदो या उठ कुठो हूंदो या छा, हिकिड़ो ई हेतिरी जमात खे। हाणे 200 उठ बि त के माण्हू खाईंदा। सभु आया पर हिक ॿिए खां पुछनि पिया नज़ार छाजी ख़ैरात कई आहे? अलाए ख़बर ई कान्हे। बाबा तव्हां पुटनि खे ख़बर आहे, असांखे बि ख़बर कान्हे। पुछऊंसि नज़ार छाजी ख़ैरात आहे? चई चुप करे खाओ, जेकॾहिं पुछणो थो त वेहो, सभिनी खे खाराए पोइ थो ॿुधायां त छाजी ख़ुशी कई अथऊं। दोस्तो अज़ीज़ो, माण्हुनि खे इंतज़ार थी पियो। मुंहिंजा भाउ अज़ीज़ समूरा माण्हू मानी खाईंदा वेहंदा विया। 200 उठ खाइजी विया, हज़ारे माण्हू गॾु थी विया। हाणे सभिनी खे इंतज़ार आहे। नज़ार ॿुधाए त असां वञूं, छाजी ख़ुशी आहे? हज़रत नज़ार तो चए तव्हां लखे माण्हू आयो, मां ॿुढड़ो आहियां, लाउड उन्ही ज़माने में कोन हा, मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं कोन पहुचंदो। मूंखे कंहिं मथां ई टकरीअ ते वेहारियो, तव्हां हेठि वेहो त ॿुधायां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या
हबीब अल्लाह। इंतजार ॾाढो ख़राब होंदो आ, माण्हू वीचारा इंतजार में वेही रहा। हज़रत नज़ार खे ॿाहुनि खां वठी टकरी ते मथे चाढ़ियऊं, मथे बिठो। अब हाणे पुछो मूंखों त छाजी ख़ैरात को पुछो त ॾसांव, ईअं न ॾसींदो साव। सभिनि पुछो सही ॾस। हज़रत नज़ार फरमाए थो मां काबे जो मुतवल्ली आहियां, असां अबन ॾाॾनि खां काबो संभालींदा पिया अचूं। मुंहिंजी आदत हूंदी आ मां जॾहिं भी तवाफ कंदो आहियां त पढ़ंदो आहियां लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक। ये अच्छी दाढ़ी थी वई आ, पढ़ंदे पढ़ंदे 90 साल गुज़री विया। टियों ॾहाड़ो मूं काबतुल्लाह जो तवाफ पे कयो, लब्बैक भी पढ़न पे। चौथों चक्कर जमल शुरू कयम त मुंहिंजी ज़ुबान बंद थी वई। लब्बैक मुंहिंजे ज़ुबान मां न पई निकिरे, पर मुंहिंजे कुल्हनि जे विचां ॿिन्ही फणनि जे विचां पुठनि मां मिठड़ो मिठड़ो लब्बैक जो आवाज़ आयो। मां खुदा जे बैत खे काबतुल्लाह जे गिलाफ खे पकड़ियो। या अल्लाह मुंहिंजी ज़ुबान बंद कई थी, ऐं मुंहिंजे पुठनि मां लब्बैक जो आवाज़ छाजो आ। अल्लाह पाक जे बैतुल्लाह शरीफ मां आवाज़ आयो, ओ नज़ार घबरा न, तुझे पुठीअ में मोहम्मद करीम जो नूर आ। अज उन मोहम्मद करीम जे नूर चयो आ त मां पंहिंजे ॾाॾे सां गॾिजी बैतुल्लाह में लब्बैक पढ़ा। इहो आवाज़ उन मिठड़े हबीब करीम जो आ। अदा मूंखे ॾाढो शौक़ थियो, अलाए दिल भर कॾहिं अचे मां जहिड़ो हुजां या न हुजां, मरी वञा या जहिड़ो न हुजां, पर मां दिल में चयो आ त मुस्तफ़ा जी मर्ज़ी जॾहिं वणेसि तॾहिं अचे। 200 उठ अॻे ई मुस्तफ़ा जो उर्स कयूं थो वञा। नाराए रसूल अल्लाह हक चारिया सरकार जी आमद मरहबा। मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद खां अॻु में, हिन दुनिया में तशरीफ फरमा थियण खां अॻु में अञा कदम मुंहिंजे साईं रखिया ई कोन हा त अॻु ई सोने जे अचण जी धूम मची पई। खुदा जा नबी पंहिंजे पंहिंजे जगह ते माण्हुनि खे ॿुधाईंदा विया। हज़रत ईसा जहिड़ो नबी माण्हुनि खे गॾु करे चयो पियो, इन्नी रसूलुल्लाहि अलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे रसूलुल्लाह जा पार पता निशान ॿुधाया। मूंखां पोइ अचे वठो उन जो नालो हूंदो अहमद। हुजूर फरमा इस्मी फिस समाए अहमदुन व फिल अर्द मुहम्मदुन। आसमान वारा मूंखे अहमद चवंदा आहिनि, ज़मीन वारा मूंखे मुहम्मद चवंदा आहिनि। हज़रत ईसा आसमानी नालो इन्ही जे करे ॿुधायो जो ईसा खे वञणो हो आसमान ते। मुझा दोस्तों अजीजो, कौम जेका साम्हूं वेठी ही उहे सभई उथी भी रहा, मस्त थिया। हज़रत ईसा जे वाइज़ माण्हुनि खे मज़ो ॾेई छॾियो। सभई चवण लॻा, ओ ईसा तूं भाग वारो, पर तुंहिंजी अमड़ बि भाग वारी। मरियम सगोरी जंहिं तोखे खीर पीआरियो आ, कहिड़ो न तुंहिंजो वाइज़ मिठड़ो ऐं तकरीर भली आ। तूं भाग वारो, तुंहिंजी अम्मा भाग वारी। ईसा अलैहिस्सलाम खे अखियुनि मां पानी अची वियो। चवे तो हाओ मुंहिंजी अम्मा बि भाग वारी, मां बि भाग वारो, पर भाग वारी उहा अम्बड़ आमना हूंदी जेका मोहम्मद करीम खे खीर पीआरी दी। भाग तो उन अम्बड़ जो हूंदो जेका मुस्तफ़ा खे पंहिंजे हंज में रखंदी। भाग तो उन अम्मा जो हूंदो जेका मोहम्मद करीम जे ज़ात व बरकात खे खीर पीआरी दी। अबा भाग आहे या न आहे? उन अम्मा जे सदके असांजो भी भाग आ। ॾाढे चओ सुभान अल्लाह। भाग असां खुलिया रांझन रावी जुलिया। चओ सुभान अल्लाह।
मुंहिंजा दोस्त रांझो हिकिड़ो बादशाह हो, जंग सियाल जो बादशाह हो, हज़ारा हुन जो तख्त हो, मशहूर हो हज़ारा तख्त वारो। पर मुंहिंजा दोस्त हीर सां हुन जी मुहब्बत थी पई, पोइ तख्त छॾे फ़क़ीर थी हीर जे मुल्क में आयो। नतीजो छा निकितो, जो उन हीर जे करे सॼे मुल्क खे वण टण खे वासे छॾियईं। इनाम मेहूं बकरियूं उठ ॾोकड़ सोन चांदी खथूरियूं हीरा मोती सॼे मुल्क खे ॾिनई त मुंहिंजे हीर जे मुल्क जा माण्हू आहिनि। नाले त हीर जे हुयो, पर उन हीर जे सदके सॼे जहान इनाम इकराम लथा। शाइर ॻाल्हि खे लिकायो आहे, मुस्तफ़ा जे लाइ चवे थो, भाग असाडा खुलिया रांझन रावी जुलिया, भाग असाडा खुलिया रांझन रावी जुलिया, भाग असाडा खुलिया रांझन रावी जुलिया, भाग असाडा खुलिया रांझन रावी जुलिया। अदा हीर दे नाले हुलिया, पर मतलब सब कह पाया। चो सुभान अल्लाह। हीर दे नाले हुलिया, पर मतलब सब कह पाया। तख्त हज़ारे दा साहब जानब जोगी थी आया। चो सुभान अल्लाह। आया टुरदा फिरदा काफ कशाले करदा। चो सुभान अल्लाह। आया टुरदा फिरदा काफ कशाले करदा। कमल नूह जे बेड़ी में आ, कमल इब्राहिम जे मोजादो सवी बाह में आ, कमल इस्माइल जे छुरीअ जे हेठां है। मोजा दोस्त जे नूह जो बेड़ो बुॾे पियो। नूह अलैहिस्सलाम अर्ज़ करे, मोजा मौला हाणे त बेड़ो मूं वारो बुॾण खे अची वियो आहे। अल्लाह पाक जी ज़ात मां बरकात फरमायो, कोन बुॾंदो, बेड़े जे मथां मुझे मोहम्मद जो नालो लिख। हुजूर जे नाले जे बरकत सां तो जो बेड़ो तरी पवंदो। वरी नूह इब्राहिम अलैहिस्सलाम आड़ाह में पियो वञे, काफर उछलायो आ। अल्लाह ताला फरमाए थो, या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहिम। ओ पाहे इब्राहिम निधड़को ना हई, ओ बाहे इब्राहिम के मतान धड़को समझो थी। कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम, इब्राहिम जे मथा थधी बन जा, पर थधी भी सलामती वारी बन जा। इन जे करे जो इब्राहिम जे पेशानी में आमना जे लाल मोहम्मद जो नूर मौजूद आ। छो भला आड़ा हम आजाद इब्राहिम छो, आजाद इब्राहिम छो। पारणो बरल ठह ठरियो, मुझा मिठा तुझे करे। जोर सा सुभान अल्लाह। बारण बरल ठप ठरियो, मुझा मिठा तुझे करे। अज तार मां बेड़ो तरियो, मुझा मिठा तुझे करे। गम दर्द वारो भरियो, मुझा मिठा तुझे करे। अब साईं तव्हांजो बेड़ो मुस्तफ़ा जे सदके तरे पियो न। भली वाह बिन जो बुॾे तो बुॾण ॾियोसि,
वो पाण था बोड़न मुस्तफा दा तारण आयो आ। चओ सुभान अल्लाह। हबीब तारण आयो आ पर जे पाण पंहिंजे बेड़े के बोड़न त पंहिंजी मर्ज़ी तन हबीब चो त मां तारण आयो आया। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हर दौर में हर ज़माने में किथा न किथा कहीं न कहीं सूरत में आया। शायर तो चवे आया टुरदा फिरदा काफ कशाले करदा। सुभान अल्लाह। आया टुरदा फिरदा काफ कशाले करदा घोरा था हर घर दा। रहमत लिल आलमीन थी आयो न। घोरा था हर घर दा पर मतलब सब कह पाया। सोर सा तख्त हजारे दा साहब जानब जोगी थी आया। अल्लाह जी ज़ात असां करम कयो। अल्लाह जी ज़ात असां मेहरबानी कई पंहिंजे हबीब खे। अरे हबीब खे ॾेखारबो ई कोन्हे। तुंहिंजी मूंखे सां दुनिया में यारी हूंदी चवंदे त मूं वारे यार खे को ॾिसे ई न, ॿियो को ॾिसे त तारा कढांसि, इहो मुंहिंजो यार आहे। पर कुर्बान आमना जे लाल ता वञा। माण्हू दुनिया जा आशिक दुनिया जे इश्क में हिक ॿिए ते साड़ कंदा आहिनि। मुंहिंजे यार ॾे को न निहारे, मुंहिंजे यार सां को मोहबत न करे, मुंहिंजे यार खे थधो पाणी केरु ॿियो न पीआरे, मुंहिंजे यार खे ॿियो को भाकुर न पाए। पर वाह मुस्तफ़ा तुंहिंजो हुस्न तां कुर्बान वञा। जंहिं बि मुस्तफ़ा सां मोहबत कई आशिक पाण में खीर खंडु थी वेंदा। दुनिया में आशिक विढ़ंदा आहिनि पर मुस्तफ़ा जा आशिक हिक ॿिए तां कुर्बान थींदा आहिनि। ॻोठनि मां लॻंदा हूंदो, शहरनि मज़ा ईंदा हूंदो, कंहिं मस्जिद ते लिखियो पियो हूंदो अस्सलातो वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह। तूं बीही रहंदो आहे यार कंहिं आशिक़े रसूल जी मस्जिद आहे। वरी कंहिं मस्जिद जे भर मां लंघंदे आवाज़ आज़ान जो ईंदो, अॻ में ॿुधंदे अस्सलातो वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह। बीही रहंदो आहे यार का आशिक़नि जी मस्जिद आहे। जेकॾहिं कंहिंजे सीने ते बेज लॻल हूंदो या रसूल अल्लाह जो त तोखे दिलि ख़ुशि थी पवंदी आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो ग़ुलाम आहे। आशिक़ हिक ॿिए में साड़ कोन कंदा आहिनि, मुस्तफ़ा जा आशिक़ हिक ॿिए में प्यार कंदा आहिनि। एड़ो हमहगीर महबूबा ओ एड़ी मुस्तफा जी महबूबियत आ जंहिं महबूबियत ता सॼो जहान कुर्बान करे छॾिया। अड़े उन महबूब जो भी मीलाद न मल्हायूं तो बाक़ी काजो मल्हायूं। उन जी असां जा मुर्शिद करीम रोज़े वारा चओ सुभान अल्लाह, ॾाढो चओ सुभान अल्लाह। दुनिया में ॿ मिसाल आहिनि, सिर्फ़ ॿ। घणा बाबा ॾाढे ॻाल्हायो। हिकिड़ो 5वीं सदीअ में, ॿियो 12वीं सदी में। 500 साल खां पोइ 6 7 8 9 10 11 12 800 साल खां पोइ दुनिया में 2 मिसाल आहिनि। हिकिड़ो 5वीं सदी में, ॿियो 12वीं सदी में। कहिड़ो मिसाल आहे त मुंहिंजा दोस्त बगदाद जे शहर में अम्मा जे झोली में पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी आयो त रमज़ान में रोज़ो रखियो आयो। दोस्तों अजीजो, अब्बू परेशान आ, अम्मा परेशान आ, बचड़ो छो न थो खीर पिए। दोस्तों अजीजो, सारो ॾिहाड़ो वस कयूं, फीणा रखियूं, कुरान पढ़ियूं, अलहम्द पढ़ियूं, आयतुल कुर्सी पढ़ियूं, पर अब्दुल कादिर जीलानी शाम ताईं मुंहिंजा दोस्त अम्मा जो खीर न वरतो आ। जमल सिज लथो, सिज लहण जे टाइम ते मौलविन सिज लथे जी बाग ॾिनी त पीरान पीर रोज़ो खोलियो। सॼो महीनो ईअं गुज़री वियो। पोयूं तारीख़ूं फॾे वारियूं हूंदियूं आहिनि। माण्हू चवंदा आहिनि अॼु ईद कयो, ॿिया चवंदा आहिनि न अॼु रोज़ो आहे। ईअं चंड में इख़्तिलाफ़ थी पवंदो आहे। हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे ॼमण वारे साल भी इख़्तिलाफ़ थी पियो। हिकिड़ा पिया चवनि रोज़ो रखो, हिकिड़ा पिया चवनि त न ईद कयो। माण्हू चो कंहिंखां कोन था पुछूं, मुफ्ती आज़म ॾे वञूं था। बगदाद जे मुफ्ती साहब जेका फतवा ॾिनी, माण्हू सभई बगदाद जे मुफ्ती वटि आया।
मुफ्ती चो चवे मुखा न पुछो हजरत अबू सालिह मूसा जंगी दोस्त खुदा पीरान पीर जे अब्बे जे घर का माई मोकलो पुछी अचे त नंढड़े बचड़े खीर पीतो आया न पीतो आ जे कदे खीर पीतो थई त ईद कंदासे जे कदे खीर न पीतो थई त अज रोज़ो रखंदासे माई पुछी आई अम्मा जी जा बुधायो अज बे अब्दुल कादिर जीलानी खीर कोन पीतो आ मुफ्तन फतवा ॾिनी त अज बे रमजान जो महीनो आ ईद सुभाणे कंदासे मुझे पीर जहड़ो कंजो पीर न आ मुझे पीर जहड़ो कंजो पीर न आ दर खोड़ मगर दस्तगीर लया जोर सा सुभान अल्लाह दर खोड़ मगर दस्तगीर लया हिकड़ो इहो बुजुर्ग हो जेको 5 सदी में रसूलुल्लाह का 500 साल बाद में उन जमन सा रोज़ो रखियो बियो वरी 1200 साल का पो पीर मोहम्मद राशिद रोज़े वारो आयो उन रमजान पाक में मुझा दोस्त अम्मा जो खीर पीण छड़े ॾिनो आ हजरत पीर सई मोहम्मद बक्का रदी अल्लाह ताला अन्हो जेको पीर सई रोज़े वारे जो बाबो आ उहो पांजे मुर्शिद हजरत मखदूम प्याले वारे मोहम्मद इस्माइल दे 8 कोह करे वयो आ साईं को तावीज़ लिखी दे साईं को फीणो पढ़ो को धागो करे दे नंढड़ो बारड़ो जाओ आ खीर न थो पिए पियो हजरत पीर सई मोहम्मद बक्का जीए जो गाल कई साम हो वली हो जड़ो तेड़ो कौन हो मखदूम मोहम्मद इस्माइल खिल्ली तो जे फरमाए तो मियां मोहम्मद बक्का गणती न कर न को नजर लगिया न को जिन्ना न को भूता पर मोहम्मद राशिद अम्बड़ जे पेट मां कसम खणी आयो आ त रमजान में ॾींहं जो खीर नाहे पीअणो मोटी वल मोहम्मद बका पाणी सिज लथे ते मौलवी साहब मस्जिद में बांग दीदो मोहम्मद राशिद रोज़ो खोली दो थियो भी अबो मोटी तो अचे शाम जे टाइम ते इंतजार आ मस्जिद में बांग आई आ अम्मा साइण खड़ी झेले सीने सा लगायो आ पीर सही मोहम्मद राशिद रदी अल्लाह ताला अम्मा जो खीर पीण शुरू कर ॾिनो आ अज ताई वरी 1200 से गुज़रे 15 सदी हले पई अज ताई वरी एड़ो मिसाल कोन थियो आ ओ पीर सही मोहम्मद राशिद को जम गई जाम हो भली जायूं मायरूं सदियूं सालिहन माशर जे मैदान में उन्हन ॾाज मिलन बाक़ी ॿियन वेचारन त ओ जागा अजाया कया रबीउल अव्वल शरीफ जो महीनो ईंदो हो हजरत पीर से रोज़े वारे जी गाल बुधायो रबीउल अव्वल शरीफ जो महीनो ईंदो हो पाण 12 तारीख जे रात पांजी हावेली के खाली कराईंदा चो सुभान अल्लाह ॾाढे चो सुभान अल्लाह जोर सा चो सुभान अल्लाह हजरत मौलाना आरिफ बिल्लाह मौलाना मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह ओ फरमाइंदो हो बाबा अहल बैत जे दरगाह जो जेकॾहिं न अदब पुछो मुझो इहो अकीदो आ त जह जाए ते आरियाणियूं रहन जह जाए ते नबी जा बचड़ा रहन ऐं हलिया वञन 12 महीना गुज़री वञन त मां मोहम्मद कासिम उनी जाए ते न वेंदुसि जन खे कदर हो जन खे शनास ही तन खे ख़बर हुई पर पीर से रोज़े वारो सैयद आ पर महबूब जे उर्स वारे टाइम ते हावेली खाली कराए पांजा बचड़ा पुटन जे घर मोकले जमायत के चवे अचो मुझे घर में हली मुस्तफा जो उर्स वापरायो जमायत अचे मलफूजात में लिखियो पियो आ त पाण दरवाजे ते भी
करो भी खणन गेंडी भी हथ में झलन जमायत के चो नचो मां तव्हांजा हथ धोराया जमायत चवे किबला तू असांजो मुर्शिदा सैयदा आलिमा आरिफा तू असांजा हथ कीअं धोराईंदे पाण फरमाइन था अब्बा जाथे नबी पाक जो उर्स थींदो आहे उते मुस्तफा पाण ईंदो आहे ऐं जेके मेहमान हूंदा आहिनि से रसूलुल्लाह जा मेहमान हूंदा आहिनि मां मोहम्मद राशिद जी दिल थी चवे त मां रसूलुल्लाह जे मेहमाननि जा मां हथ धोरायां अरे कदुर वारा कम थिया खुटा खरीदार हीरे ऐं माणिक जी के साल कलहंदा सार जेके लोह गुटन लोहार तल कोन्हे कदुर सोन जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पीर से रोज़े वारो आरिफ भी आ आलिम भी आ वली भी आ वक्त करो भी खणन गेंडी भी हथ में झलन जमायत के चो नचो मां तव्हांजा हथ धोराया जमायत चवे किबला तू असांजो मुर्शिदा सैयदा आलिमा आरिफा तू असांजा हथ कीअं धोराईंदे पाण फरमाइन था अब्बा जाथे नबी पाक जो उर्स थींदो आहे उते मुस्तफा पाण ईंदो आहे ऐं जेके मेहमान हूंदा आहिनि से रसूलुल्लाह जा मेहमान हूंदा आहिनि मां मोहम्मद राशिद जी दिल थी चवे त मां रसूलुल्लाह जे मेहमाननि जा मां हथ धोरायां अरे कदुर लारा कम थिया खुटा खरीदार हीरे ऐं माणिक जी के साल कलहंदा सार जेके लोह कुटन लोहार तल कोन्हे कदुर सोन जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पीर से रोज़े वारो आरिफ भी आ आलिम भी आ वली भी आ वक्त जो चोटीअ जो वॾो शेखुल इस्लाम भी आ इल्म जो गोहरा पर उहो बि चवे थो त रसूलुल्लाह जो मीलाद मल्हाइजे पाण फरमाइनि था त दुनिया जे सभिनि ख़ुशियुनि खां वॾी ख़ुशी रसूलुल्लाह जो मीलाद आहे ज़ोर सां सुभान अल्लाह दिल खोले चो सुभान अल्लाह हाणे तव्हां खां मां पुछां थो अल्लाह जा वली सचा या कंटूर मुला सचा ये मुल्ला सचा या अल्लाह जा वली सचा पीर साईं जी मकतूबात भी आए माना हिकिड़ी मलफूज़ात पाण ॻाल्हाईंदा हा त ख़लीफ़ो लिखंदो हो उहा थी मलफूज़ात ॿी वरी मकतूबात माना पाण पंहिंजे कलम सां पाण लिखियो उहा मलफूज़ात खां बि वधीक आहे उन्हीं में मां वटि किताब मौजूद आहे मां ॾिठो आहे मुंहिंजे लाइब्रेरी में किताब पीर साईं रोज़े वारे जो कलमी सूरत में मौजूद आहे अॼु खां मुंहिंजा 200 साल पुराणो लिखियल मौजूद आहे छो त मां तव्हांखे ॾेखारियां उनमें पीर साईं रोज़े वारो फरमातो त हिकिड़े वलीअ खे रसूलुल्लाह जी ख्वाब में ज़ियारत थी छा फरमायूं हिकिड़े वलीउल्लाह खे नबी पाक जी ख्वाब में ज़ियारत थी पीर साईं रोज़े वारे लिक कई आहे अॼुकल्ह जा पीर चवनि था मां मदीने में नमाज़ पढ़ंदो आहियां अॼुकल्ह जे पीरनि जा हाल ॾिसो त सुभान अल्लाह साईं असांजो सदाई मदीने नमाज़ पढ़े मानी खाए मोरे में नमाज़ पढ़े मदीने में चयोसि पुट मानी बि वञी मदीने खाए हिते छो तो ग़रीबनि जा कुना चटे वेठो पीरनि मुल्क जो बेड़ो मोड़े छॾियो आहे बेशरीयत आहे पीर असांजो उहो असांखे उहो पीर खपे जेको रसूलुल्लाह जे तरीक़े वारो हुजे ज़ोर सां चओ सुभान अल्लाह इहे ड्राड़ी ठका वञींदा ड्राड़ी जैसे साईं आयो पे काथे जे पेजारो ते पे आयो पोइ जे कराची जे टूल प्लाज़ा खां लंघियो पोइ साईं लही बीठो पोइ छा पियो करे कि साईं रोड ते बि हीअं बीठो करे वरी चढ़ियो गाड़ी में मुरीदनि पियो साईं छा ॻाल्हि हुई कि मां कराची खां पे आयुसि मुंहिंजे अॻिते भिटाई आयो तरी भिटाई के बाबर में वरी अॻिते आयो 10 किलोमीटर वरी गाड़ी तो लथो वरी हवा में बीठो बाकर में साईं छा कई कि कलंदर मुंहिंजे अॻिते आयो अल्लाह बचाए चओ आमीन जोर सां चओ आमीन
बेटा यो कलंदर तो टूल पिला दाते बठण पे आया तो के 10 रुपया जड़ाया तो तू एक टैक्स दे जा तो जे दरगाह ते कोन पे आया तो जे घर कोन पे आया ये खलीखन के मानुन के मुरीद पे माशाअल्लाह बस मोचा नचदा बीटा ठप बीटा दीदा ओ जा तो रोजे धनी रहमतुल्लाह अलैह पाण नबी करीम जी जियारत कईया पर पाण चवण था त हिकड़े अल्लाह जे बाने के नबी जो दीदार चओ सुभान अल्लाह मना लिख प्या लिखा है लिख पाण फरमायो के वलीउल्लाह के अल्लाह जे हबीब जो दीदार छो जब नबी पाक जी ज़ियारत उन बुजुर्ग के थी बुजुर्ग चयो त वाह जो मौको आ नबी पाक का पुछी वठा या रसूल अल्लाह मानू झलन था अवा जो उर्स बलाए जे या न सुभान अल्लाह आडे तो सुभान अल्लाह या रसूल अल्लाह मानू था का उर्स न कजे अवा जो छा हुकुम मुबारक मकतूबा शरीफ में लिखियो पियो आ रसूल अल्लाह जवाब में फरमायो मन फरह बिना फरहना बिही जेको असा जी खुशी मल्हाईंदो आ मां मोहम्मद नखा खुश थींदो आहियां जेको असा जी खुशी कंदो आ असा उन खां खुश थींदा आहियूं मालूम तो त जेको रसूलुल्लाह जो मीलाद मल्हाईंदो आ त का नबी से खुश थींदो आ अवा छो आया हो घोट मानी काने वा हलायो तो ते मानी खान आया हो छा छो आया हो चओ वठण खैर खैरात मिसकीन आया गम आया दिल पर जे आए दीदार थीया मोहम्मद अचीयो बेड़ा पार थीया सारे जग में जान ले जिल सार थीया मोहम्मद जे सदके बेड़ा पार थीया कचू कुत तारा बत्ती छाए बिजली मोहम्मद मिठे जी दिखी तेज तजल्ली चंगा चैन तरफ में चमकार थीया मोहम्मद जे सदके बेड़ा पार थीया सभी चओ मोहम्मद जे सदके बेड़ा पार थीया सारे जग में जिन सार थीया मोहम्मद अचीयो बेड़ा पार थीया सच बुधा जो नाराज न जो ठरो था तरो था जोर से जो ठरो था तरो था अरे मुठी बूंद बरसात बरसत बहारो पखी पार में कल प्यालो बाझारो पेड़ा गुल गुलाबी से गुलजार थीया मोहम्मद जे सदके बेड़ा पार थीया सारे जग में जान जिन सार थीया मोहम्मद जे सदके बेड़ा पार थीया अल्लाह से तवाजी असा जी हाज़री कबूल फरमाए अल्लाह से फकीरन जो उर्स कबूल फरमाए
अल्लाह से फ़कीरन के रिज़्क़ में, रोज़ी में, बच्चन में, औलाद में बरकतूं नसीब फरमाए। अल्लाह से असाई तवा की जेके मुर्शिदन जा दर नसीब क्या हन खुदा क़यामत तई नसीब फरमाए। रोज़े धड़ी रहमतुल्लाह अलैह जो फैज़ खुदा करे क़यामत तई जारी सारी हुजे। हिते जेके भी आया खुदा सवरी जो मुरादूं पूरियूं फरमाए। जेके बीमार हुजन खुदा उनके चङो भलो करे। जेके कर्ज़ी हुजन तन जा खुदा कर्ज़ दूर फरमाए। जेके परेशान हाल हुजन खुदा तन जो परेशानियूं दूर फरमाए। मां शुक्रगुज़ार आहियां जमायत जो, फ़कीरन जो, मुंहिंजा दोस्त जन हिते ख़ूबसूरत प्रोग्राम सजायो आहे जंहिंमें अल्लाह पाक तव्हां असांखे अचण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। मुंहिंजा भाइरो अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालुहु शल तव्हांखे असांखे हबीब जो अदब अख़लाक़ ऐं मुहबत नसीब फरमाए। हिकिड़ो सुवाल आहे त जेको शख़्स चर्स आफ़ीम जो कम करे उहो शख़्स सैयद सॾाए थो या उहो सैयद सुन्नी सैयद आहे या न आहे? बाबा सैयद हुजण त नबी पाक जे ताल्लुक निस्बत ऐं हसब ऐं नसब सां ताल्लुक थो रखे। जेकॾहिं वाकई सैयद आहे त चर्स विकिरण जे करे, आफ़ीम विकिरण जे करे सैयदनि मां निकिरी कोन वेंदो। उनखे अल्लाह सही खां दुआ करे हिदायत जी दुआ घुरोस त तूं पंहिंजे नाने ॾाॾे जी लॼ रखो। जंहिं महबूब जो तूं बचड़ो आहे उन महबूब जे बचड़े खे इहे किना कम करण न घुरिजनि। पर हाणे तव्हां त रुॻो चयो त सैयद आफ़ीम विकिणे थो, वठण वारा वरी तव्हां रुॻो ॾोह विकिणण वारे ते न ॾियो। जे विकिणण वारो गुनाहगार आहे त वठण वारा बि गुनाहगार आहिनि। रुॻो तव्हां शाह साहब वीचारणे ते कावड़ न कयो, पर शाह अला हिदायत कयो त ख़ुदा हुनखे हिदायत करे अबे ॾाॾे वारे दीन खे लॼाए न। पंहिंजे अबे ॾाॾे वारे मज़हब जी लॼ रखी किना कम न करे। अवां बि वरी वठो न, पीओ न, अवां खे बि ख़ुदा पनाह ॾे, तव्हांजी बचड़नि खे ख़ुदा पनाह ॾे। माण्हू घण हिकिड़े हंधि मूंखे पुछियोसीं असांजो मौली साहिबु जेको आहे सो सिगरेट पीअंदो आहे, निमाज़ पढ़जे? मां चयो तव्हां जेके सिगरेटी आहियो उन्हनि जी निमाज़ थी वेंदी। पेशमाम बि सिगरेटी त जमायत बि सिगरेटी। बाक़ी हाणे तव्हां था चओ त पेशमाम असांजो उॾरे, बाक़ी असां जेके हुजूं सो बसि इहे हुजूं। असांजो उस्ताद हो मौली मोहम्मद साहिब अल्लाह से जन्नत नसीब करे। मां पढ़ंदो हुउसि, हिकिड़ो माण्हू आयो साईं मौलवी खपे। उस्ताद जो ॾींदासीं चइसि ॿ टे शर्त कहिड़ा? चइसि हिकु त वॾी उमिरि जो हुजे। साईं चयो हा ॾींदासीं। ॿियो जे शादीशुदा हुजे। चई हा उहो बि ॾींदासीं। चई टियों त शर्त हुजे त तहजुद बि पढ़े। साईं चयो ॾींदासीं। चइसि इशराक बि पढ़े। साईं चयो ॿ टे ॾिहाड़ा तर्स जिब्रील था तव्हांजे लाइ घुरायूं। जा पुट पढ़ो तव्हां नमाज़ बि कोन, बाक़ी मौलवी तहजुद बि पढ़े, इशराक बि पढ़े, फलाणो बि कमु करे। अव्हां जा फार अहिड़ा, बाक़ी मौलवीअ ते सभु पाबंदियूं आहिनि। बाबा तव्हां बि सुधरो, तव्हां बि सुधरो। आख़िरी में तव्हां जमायत में हिकिड़ो कमु आहे, जे चओ त चवां। हथ मथे खड़ो, कहिड़ा चवणो? सभु चवणो वठंदव? पैसा तव्हां ॾेई छॾिया, हाणे पैसा कोन थो घुरांव। ॻणती हूंदी आहे या न आहे पैसे जी, उहो तव्हां ॾेई छॾिया। हाणे मां ॿियो कुझु कोन थो घुरां, हिकिड़ी शइ घुरांव थो, वाइदो कयो थो घुरां। वाइदो कयो। हाणे अधु हथ खया, वरी अधु छॾे ॾिना। अधु ते खयो अधु। हाणे ॿियो को बि कमु कोन्हे, ऐं ॿाहूं थो ॿुधायांव। अर्ज़ु इहो आहे त ख़ुदा जे वास्ते निमाज़ी बणिजी। मुंहिंजो हबीब फरमाईंदो आहे फिस्सलात कुर्रतुल ऐनैय। मां मोहम्मद करीम जूं निमाज़ में अखियूं ठरंदियूं आहिनि। जमल तोखे रसूलुल्लाह न निमाज़ पढ़ंदे ॾिसो त मुस्तफ़ा ठरी पवंदो। मां दुआ कयां थो अल्लाह से तव्हांखे, तव्हांजे बचनि खे निमाज़ी बणाए, सालिह बणिजी वञो, निमाज़ी बणिजी वञो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा, फ़क़ीरनि जो उर्स क़बूल फरमा, यारी शरीफ़ क़बूल फरमा, ये ख़ैर जी ख़ैरात क़बूल फरमा, सभिनी जो अचण क़बूल फरमा। मुंहिंजा मौला असांखे बार बार मदीने शरीफ़ जो दीदार करा, बार बार
मदद खजरा जी हाज़री नसीब फरमा। जेके बे औलाद हन तन के नरीना औलाद अता फरमा। जेके कर्जी मर्जी हन तन जा कर्ज मर्ज दफा दूर फरमा। या अल्लाह इते खोड़ हाजत वारा आया हुंदा, उम्मीदों खणी आया हुंदा, सभनी जो मुरादों पूरियों फरमाए जा। जे मानू खैर सां आया हन इनके वरी खैर सां पंहिंजे घर पहुंचाए जा। एक्सीडेंटन खां हादसन खां मुंहिंजा मौला चोरन खां धाड़ेलन खां फोरन खां पनाह नसीब फरमाए। खान मोहम्मद कोराई बीमार आ, असांजो दोस्त आहे ऐं वीचारो तमामु आकड़ो आशिक़े रसूल आहे। उन वीचारे जी पीढ़ी भी आहे, उम्र भी वॾी अथसि। उनजे लाइ दुआ घुरो अल्लाह उनखे सिहत अता फरमाए, शफ़ा अता फरमाए, तंदुरुस्ती अता फरमाए। जंहिंजे बि घर में को मरीज़ हुजे खुदा उन जा मर्ज़ दूर फरमाए। या अल्लाहुल आलमीन असांजो सभई तमन्नाऊं मुरादूं पूरियूं फरमा। जेके भी हितड़े आया सभिनी जा बेड़ा पार फरमा। फ़कीरनि जन ख़र्च कयो आहे, दाणो दाणो दाख़िल कयो आहे, उन्हनि जे माल में रिज़्क़ में बचन में बरकतूं नसीब फरमा। इलाहुल आलमीन असांजे पीर सई सरदार जो ख़ैर फरमा, पीर सई जे दरगाह जो ख़ैर फरमा, पीर सई जे जमात जो ख़ैर फरमा। हज़रत रोज़े धणी जो फैज़ ता क़यामत जारी सारी फरमा। मुंहिंजा मौला अहले सुन्नत व जमात जा जेके भी मशाइख़ हन सभिनी जो ख़ैर फरमा। अहले सुन्नत जमात जो जेके भी गादियूं ऐं दरगाह हन मौला सभिनी जो ख़ैर फरमा। मुंहिंजा मौला या रसूल अल्लाह चवण वारनि जो ख़ैर फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल। उची भी हो सलाम पढ़ी पो वञो, सभई सलाम खां पोइ मुस्तफा जाने रहमत पेला सलाम शमाए बस में हिदायत पेला सलाम शमाए बस में हिदायत पेला जिस सुहानी घड़ी चमका पे बाका चांद उस दिल अफरोज़े पेला सलाम मुस्तफा जाने सभिनी के दुआ करे छड़िया सबको पंहिंजी जाइ ते वेही। साईं हज़रत मौलाना मोहम्मद आज़म साहब के गुज़ारिश आहे जमात लाइ दुआ घुरी, मुंहुं घुरी हाणे साईं घुरी। اللهم إنا نسألك العافية والمعافاة الدائمة. اللهم إنا نعوذ بك من الحمد والحزن ونعوذ بك من العذاب ونعوذ بك من الجبن والبخل ونعوذ بك. اللهم صل على سيدنا يا قاضي الحاجات. اللهم ربنا ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا سبحان ربك رب العزة عما يصفون سلام على المرسلين والحمد لله. केर बनाते केर जमात बनाते सब पंज कर लियो केर बनाते नगर कर बोल अल्लाह केर साया मेरा क्वेश्चन न करे साया ते बिना साला केर साया मेरा क्वेश्चन न करे साया ते बिना साला।